नाज़िन बिन कासिम तहरीक इंसाफ डिस्ट्रिक्ट मलीर जे अॻवान कादिर बख्श कलमती समूरनि उहिदेदारनि सां गॾु पार्टी उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उन हवाले सां ॾिसूं था रबनवाज़ मस्तोई जी ही रिपोर्ट। 88 जी ज़मनी इलेक्शन तां तहरीक इंसाफ में विच में इख्तिलाफ़ात पैदा थी विया आहिनि ऐं जेको पीएस जे डिस्ट्रिक्ट मलीर जे सदर कादिर बख्श कलमती पंहिंजे समूरी दोस्तनि समेत इस्तीफ़ा ॾिनी आहे। अचो त उन्हनि जी ज़ुबानी उन खां पुछंदासीं त कहिड़ा ख़दशात आहे जंहिंजी वजह सां जेको आहे डिस्ट्रिक्ट मलीर जी सदारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। जेको कंहिं क़िस्म जो बि इख़्तिलाफ़ न आहे ऐं उन जेका बोर्ड बनाई पंहिंजी मर्ज़ी जी बनाई ऐं उन बोर्ड तरफ़ सां आउं सम्झां थो त अली मादिर शेख जी मर्ज़ी सां उहो फ़ैसिलो ॾिनो। जानशेर जोणी जो ताल्लुक़ डिस्ट्रिक्ट मलीर सां न आहे, उहो मीरपुर खां डिस्ट्रिक्ट सां बिलोंग करे थो। उनखे हुतां खां इम्पोर्ट करे हिते उम्मीदवार तौरु बीहारणु हिते जी आवाम सां हिते जी वोटरनि सां आउं सम्झां थो हिकिड़ो ज़्यादती हो ऐं अली मादिर शेख सां मुंहिंजा कंहिं क़िस्म जा इख़्तिलाफ़ कोन्हनि। हू पाण हिकिड़ो आउं सम्झां थो त हिकिड़ो नफ़सियाती क़िस्म जो माण्हू आहे। हू कंहिंखे बि पार्टी में बर्दाश्त कोन थो करे। तव्हांजे साम्हूं माज़ी में कई मिसालूं आहिनि जेके माण्हू पीटीआई में आया सरगर्म थिया, पीटीआई जो पंहिंजो सिंध सूबे सिंध जा सदर थिया, उहिदेदार थिया, उन्हनि खे हुन ॼाणी वाणी साइड लाइन कयो ऐं हू वन मैन शो आहे ऐं हू कंहिंखे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे ऐं पार्टी में बि काफ़ी माण्हू उन खां बेज़ार आहिनि, सभु बेज़ार आहिनि ऐं इनशाला हू वक़्तु दूर कोन्हे त असां सभिनी जो जान हिन माफ़िया मां छुटी वेंदो। इहे इख़्तिलाफ़ मां चवां पियो न जेको असां ते अदम एतमाद कयो वियो, असां खां मशावरत नाहे कई वई PS 88 जी टिकट जी हवाले सां, इन करे ऐं इन खां अलावा असांजे इलाइक़नि में असां जेके स्कीमूं ॾिना हुआ, असां जेके कम ॾिना हुआ, उन्हनि ते का सुनवाई कोन थी, असांजी कंहिं कोन ॿुधो। इन करे असां जेको आहे हिन में इहो सबबु बि शामिलु आहे।